وأصحابه أجمعين أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم حافظوا على الصلوات والصلاة الوسطى وقوموا لله قانتين آمنت بالله صدق الله العظيم صدق رسول النبي الكريم मथन आयतुनि शगुरनि जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात निकाह तलाक इद्दत इन जे मुतलिक़ इरशाद फरमाया। हिन आयत मुबारक जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात नमाज जे मुतलिक़ इरशाद फरमाए त हाफ़िज़ू अला सलावात हिफ़ाज़त कयो नमाज़ुनि वस्सलातिल वुस्ता ऐं निमाज़ विची वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन ऐं अल्लाह ताला जे वास्ते बाअदब थी करे बीहो। क़ूमू माना बीहो पर अदब सां बीहो। क़ानितीन मां मुराद फर्मा बरदारी करण बि आहे, क़ानितीन मां मुराद बाअदब थी करे बीहो। हिन ख़ुदा ताला जे हुज़ूर जे अंदरि क़याम अहिड़ो कयो जंहिंमें तव्हांजो अदब जेको आहे सो नुमाया हो। ईअं त ज़िक्र हलियो निकाह जो, इद्दत जो, तलाक जो, इहे सभु जेके आहिनि सो हुक़ूक़ुल इबाद जे अंदरि दाख़िल आहे। हिन आयत मुबारक जे अंदरि नमाज़ जो इरशाद थियो। ईअं न थिए जो ॿारनि जे हक़नि खे अदा करण में तूं एॾो मशगूल थी वञे तोखां नमाज़ विसरी वञे। जेकॾहिं ॿारनि जे हक़ खे अदा करीं थो त मालिक जो बि तुंहिंजे मथां हक़ु आहे, उनखे बि अदा कर। ऐं नेकी करण जे वास्ते, भलाई करण जे वास्ते दिलि जो सही हुजणु ज़रूरी आहे। दिलि जे अंदरि तक़वा, ख़ौफ़ ख़ुदा, दिलि जी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे तरफ़ ॾे रग़बत हुजणु ज़रूरी आहे। ऐं निमाज़ हिकु अहिड़ी इबादत आहे जेका मोमिननि जी दिलनि खे सिधो करे थी। निमाज़ बुनियादी अमल आहे। निमाज़ पढ़ण सां गॾोगॾु अल्लाह ताला हुनखे ॿियनि नेकियुनि करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं ईअं बि आहे केतिरा बि ख़ैर जा कम करे ऐं रब जी निमाज़ न पढ़े त उनजूं ख़ैरातूं बातिल थियूं। ऐं निमाज़ आहे जेका ॿियनि अमलनि खे बि बचाए थी पई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन में ताक़ीद फरमाए त निमाज़नि जी हिफ़ाज़त कयो, निमाज़नि जो ख़्यालु कयो। निमाज़ हिकु निमाज़ खां ॿी निमाज़ जो इंतज़ारु करण बि इबादत आहे। वस्सलातिल वुस्ता ऐं ख़ुसूसन विची निमाज़। बुख़ारी शरीफ़ जे अंदरि इन जे मुतलिक़ इरशाद आहे त विची निमाज़ मां मुराद आहे टे पारी जी निमाज़, असर जी निमाज़। हालांकि कंहिं निमाज़ ते बि जेकॾहिं असां मुक़ररु कंदासीं त उहा ॿ निमाज़ूं हुजे अॻियां हुजे, ॿ निमाज़ूं हुजे पुठियां हुजे, उहा विची निमाज़ थी सघे थी। पर हिन निमाज़ मां मुराद सलातिल वुस्ता मां मुराद टे पारी जी निमाज़ आहे। ऐं टे पारी जी निमाज़ जेका आहे न इहा ॾींहं ख़तमु थियण जी टाइम थिए, ॾींहुं लॾी थो वञे ऐं वॾे मसरूफ़ियत जो टाइम आहे। दुकानदार बि ईअं चवंदो त मां कमाए वठां, सॼी लहे थो पियो। मालदार बि ईअं चवंदो त गाह करे कयां टाइम सां, माल खे ॾुही वठां। यानी तमामु मसरूफ़ियत जो टाइम आहे। ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन में ताक़ीद फरमाए थो पियो त टे पारी निमाज़ जो वॾे में वॾो ख़्यालु कयो। ऐं अलाह जा नेक माना त एॾा त पाबंद आहिनि जो टे पारी निमाज़ ते ईंदा आहिनि त सॼल थिए ताईं मस्जिद खां ॿाहिरि निकिरंदा ई न आहिनि। वरी फजर जी निमाज़ ते अचनि न त बि सिॼो भरण खां अॻु में मस्जिद खां ॿाहिरि न निकिरनि। ख़ुशूसियत इन में इहा बि आहे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा फ़रिश्ता मुक़ररु आहिनि जेके टे पारी जे टाइम ईंदा आहिनि। हिकिड़ा ईंदा आहिनि वरी ॿिया वेंदा आहिनि। ऐं फजर जी निमाज़ जे टाइम बि हिकिड़ा ईंदा आहिनि, हिकिड़ा वेंदा आहिनि। यानी राति जी ड्यूटी जेके लॻल आहे फजर जी निमाज़ ताईं उहे रहंदा, जेसीं वरी ॾींहं जी हिफ़ाज़त वारा मलाइक रहमत वारा पहुचनि एसि ताईं उहे हिते हूंदा। वरी इहे ॾींहं वारा मलाइक हिते मौजूदु हूंदा टे पारी जी निमाज़ जे टाइम ताईं, मग़रिब जे टे पारी जे विच ताईं। वरी राति वारा मलाइक ईंदा ऐं ॾींहं वारा मलाइक वरी हितां कहिड़े सां रवाना थींदा। त बुज़ुर्गान दीन जो इरशाद आहे त इजमाए मलाइकनि जो टाइम इहो ई आहे। तंहिं करे बानो ख़ुदा ताला जे हुज़ूर में हाज़िर हुजे। जेके अचनि त उहे बि ॾिसनि त मस्जिद में वेठा आहिनि, वरी जेके वञनि उहे बि उते वञी ईअं चवनि त असां उन्हनि खे मस्जिद में ॾिसी आया आहियूं। तंहिं करे इहो बहितरीनु टाइम आहे। ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन आयत सॻुरी अंदरि इरशाद फरमाई त टे पारी जी निमाज़ जी ख़ासि निगाह में रखो
जो अक्सर करे टे पारी जी नमाज़ माण्हू खां क़ज़ा थी वेंदा। जेकॾहिं मुसाफ़िर हूंदो न उहो बि ईअं चवंदो त मेरी हाणे मंज़िल कीअं कयां, मुंहिंजी मंज़िल ते पहुचां, ईअं न थिए जो सिजु लही वञे मां मंज़िल ते न पहुचां, उन खां बि टे पारी जी नमाज़ हली वेंदी आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो त विकी नमाज़ जी हिफ़ाज़त कयो ऐं अल्लाह ताला जी बारगाह जे अंदरि जेकॾहिं बीहो त बाअदब फ़इन ख़िफ़्तुम फ़रिजालन औ रुकबानन। अॻिते इरशाद फरमाए जेकॾहिं ख़ौफ़ जी हालत में हुजो, उहो प्यादल हुजो या सवार। हिन ख़ौफ़ जी हालत में ॿिन्ही सूरतुनि में मोकल आहे त प्यादल हुजो त बि हलंदे निमाज़ पढ़ी सघो था, जे सवारी ते हुजो त सवारी ते निमाज़ पढ़ी सघो। हिन मसइलनि कंहिं वटि उज़ुर आहे, घोड़े जे मथां सवार आहे, वट जे मथां माज़ूर आहे, जेकॾहिं लहे त हुनखे केरु वरी हुनखे चाढ़ींदो, या उनजो वट एॾो ॾिघो आहे जो उन खां लहंदो त वरी हुनखे चढ़णी कोन छॾींदो, इहे उज़र आहिनि शरई। इन सूरत जे अंदरि सवारी जे मथां जंहिं तरफ़ ॾे बि मुंहुं हुजे निमाज़ पढ़ो। ऐं प्यादल मां रिजालनि मां मुराद प्यादल आहे त प्यादल बि निमाज़ थी सघे थी पई। उहा उन सूरत में नफ़ली निमाज़ ख़ासि करे जो मुसाफ़िर आहे, जो हुनखे पंहिंजे मंज़िल जो इंतज़ारु बि आहे त जेकॾहिं मां ॿ क़दम पोइते रहिजी वेंदुमि त दुश्मन को हमिलो करे या को जानवर मुंहिंजे मथां हमिलो करे, पोइ इन ख़ौफ़ जी हालत जे अंदरि बि निमाज़ कोन छॾणी आहे। सवारी ते बि पढ़णी आहे त प्यादल बि पढ़णी आहे। फ़इज़ा अमिनतुम, पोइ जॾहिं अमन में थी पओ त फ़ज़्कुरुल्लाह, पोइ अलाह घणो यादि कयो। अमन में थी पओ, अलाह ख़ौफ़ जी हालत में अलाह खे यादि न करिणो आहे, त ख़ौफ़ में त यादि करिणो आहे, पर अमन में अक्सर करे माण्हू जो पेट भरिजी वेंदो आहे। तकलीफ़ जे टाइम में ऐं ख़ौफ़ जे टाइम में, मुसीबत जे टाइम में बेनमाज़ी खे बि अलाह यादि ईंदो, हर कंहिंखे अलाह यादि ईंदो आहे। पर अलाह ताला जॾहिं अमन में थी पओ, तव्हां वटि नेमत बि हुजे, सिहत बि हुजे ऐं तव्हां वटि हर शइ जी सहूलियतूं हुजनि, पोइ इन सूरत में तव्हां अलाह खे यादि कयो, पोइ तव्हां में क़द्र नेमत पैदा थींदी। अलाह ताला तव्हांखे तौफ़ीक़ इबादत सां फरमाए त फ़इज़ा अमिनतुम फ़ज़्कुरुल्लाह कमा अल्लमकुम मा लम तकुनू तअलमून। ये जो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात तव्हांखे सेखारियाईं, जो अॻे तव्हां न सिखियल हुयो, तव्हां ॼाणींदा न हुओ, पर अल्लाह ताला तव्हांखे सेखारियो त प्यादल बि निमाज़ पढ़ी सघो था, सवारी ते बि पढ़ी सघो था। ऐं उज़ुर जी हालत में जेके उज़ुर आहिनि उहे क़ाबिल क़बूल आहिनि। इस्लाम तव्हांखे सहूलियत जेका अता फरमाए थो पियो, इहा मालिक साईं तव्हांजे मथां करम नवाज़ी फरमाई आहे। सख़्ती न आहे, यानी नरमी जेका अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांजे मथां फरमाई आहे, इन जे लाइ अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए फ़इज़ा अमिनतुम फ़ज़्कुरुल्लाह। पोइ जॾहिं तव्हां मुतमिन रहो, इत्मिनान वारी सूरत में हुजो, त उन सूरत जे अंदरि पंहिंजे रब खे यादि कयो। अलाह जो यादि करणु ज़रूरी आहे, ख़ुदा जो ज़िक्र करणु ज़रूरी आहे, चाहे ज़बान सां ज़िक्र करे, चाहे दिलि सां ज़िक्र करे। ज़बान सां ज़िक्र करणु बि इबादत आहे, दिलि सां ज़िक्र करणु सभु खां अफ़ज़ल आहे। जॾहिं क़ल्ब जो ज़िक्र मोमिन करे थो पियो त हुनजे बातिन जी इस्लाह थिए, जॾहिं बातिन जी इस्लाह थींदी आहे त ज़ाहिर सुधरी वेंदो आहे। पंहिंजो दारो मदार त अंदर जे मथां रखियलु आहे। जेकॾहिं इंसानु जॾहिं नेकी जो इरादो करे थो त शुरूआति दिलि खां थिए थी पई न, दिलि खां शुरूआति थिए थी पई, तंहिं करे दिलि जी इस्लाह ज़रूरी आहे। ऐं दिलि जी इस्लाह जे वास्ते अलाह जो ज़िक्र करणु ज़रूरी आहे। पोइ ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र करे, इल्लल्लाह जो ज़िक्र करे, अलाह जो ज़िक्र करे, हू जो ज़िक्र करे, सभई अलाह जूं सिफ़तूं आहिनि, उनजा नाला आहिनि। सुठनि नालनि सां मालिक साईं खे यादि करणु घुरिजे। ऐं मुमकिन आहे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजे लाइ आसानी फरमाई आहे। पंहिंजे तरफ़ ॾे रग़बत जो, पंहिंजे तरफ़ ॾे रुजू करण जो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांजे लाइ रस्तो आसान फरमायो आहे। त ज़िक्र जेको आहे सो ज़बान सां न, दिलि सां थी सघे थो पियो। ज़बान जेकॾहिं मसरूफ़ आहे तुंहिंजी, त दिलि खे अलाह जे हवाले करे छॾ, त इनशा अलाह ताला मुंहिंजो ख़ुदा ताला सभिनी खे बरकतूं नसीब फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।